बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पिंडाल में वेठल मुंहिंजा दोस्तो भाइरो मोहसिन मुंहिंजा सीनियर आर्टिस्ट मुंहिंजे भाउ उमेद अली जी रिहाण ते कहे अल सभिनि खे बिलाल खोख जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम बयान कनि। सभु दोस्त पंहिंजे पंहिंजे हवाले सां पंहिंजा लफ़्ज़ बयान करे विया ऐं महबत जो इज़हार करे विया। उमेद अली ते मां तमामु नंढड़ी शख़्सियत आहियां, मां नथो ॻाल्हाए सघां एतिरो, बहरहाल उमेद अली लाइ मां एतिरो चवंदुसि जॾहिं मां उमेद अली सां कमु कयां पियो, असां भाउ जो किरदारु कयूं पिया, सच पुछो त यकीनन ॼाणियो इन में का बि मिलावट कोन्हे। मूंखे ईअं महसूसु थींदो ही मुंहिंजो वॾो भाउ, उहो ई प्यार, उहो ई शफ़क़त। जॾहिं ड्रामो पूरो थी वियो त हिन जी मोहबत जी कमी महसूसु थी। पोइ जीअं भाउ अब्बास ॻाल्हि कई त रूह खे राहत वठण जे लाइ उमेद अली खे यादि कंदासीं, उमेद अली खे फ़ोन कंदासीं, उमेद अली कहिड़ा हाल, ख़ुशि आहियां, ख़ैरु, ठीकु आहे, सुकून मिली वेंदो। उमेद अली वॾो आर्टिस्ट आहे पर उन खां वधीक बहितरीनु इंसान आहे। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बुई बहार जी। उमेद अली मां बुई बहार जी ईंदी आहे। उमेद अली मां इहो चवांसि त सुखियो हुजे सदाई, उमेद अली ॾुखियो न ॾिसंदी, रहमत वसे रब जी जीअं सावण वसे में, सजण रातो ॾींहुं हुजी शल अलाह जे अमान में। महिरबानी दोस्त। चवंदा आहिनि चंड खे फतेह करण जे बजाए कंहिंजे